जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं तालका रिपोर्टर मंसूर हुसैन कुरैशी जी। ॻोठ ज़मार इमदाद सतो वटां 9 लखी शाखे 52 आरडी वटां लॻल घारो 5 कलाक गुज़री वञण बावजूद बंदि न थी सघियो। 100 एकड़नि ते पोखियल वोण कमंद जे फ़सुलनि ऐं क़दीम क़ब्रिस्तान पीर वाधू वधण ऐं नओं ॻोठ सहता जा केतिरा ई घर पाणी हेठि अची विया। आबपाशी खाते जी लापरवाही सबबि वॾे नुक़सान जो अंदेशो। केतिरा ई ॻोठाणा ख़ौफ़ मां घर ख़ाली करे 9 लखी शाख जे बंद ते खुलियल आसमान हेठि सामान घरनि मां कढी वेही रहिया। इतला बावजूद आबपाशी खाते जा अमलदार चूडियल निमाईंदा मशीनरी काहे न पहुता। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण घारे खे बंदि करण में मसरूफ़।